असलामुअलैकुम नाज़रीन, मैं अरशद सूरो तव्हां ॾिसी रहिया BSK न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां ताज़ा तरीन ब्रेकिंग न्यूज़ के शेयर करे रहिया आहियूं त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हिन वक़्तु ख़ानगढ़ पहुची चुको आहे। MNA मोहम्मद बख्श महर जी दावत ते सैयद मुराद अली शाह हिन वक़्तु ख़ानगढ़ में पहुतो आहे। साणस गॾु सैयद नासिर शाह, निसार खोड़ो, सोहेर अनवर सियाल ऐं ॿिया अॻवान बि गॾनि। ज़रियनि मूजिबि पाकिस्तान पीपल्स पार्टी में सरदार रहीम बख्श बोज़दार समेत अहम शख्सियतुनि जी शिरकत मुतवक़्क़ी आहे। इन सिलसिले जे अंदरि हिकु अहम गॾिजाणी बि हिन वक़्तु हली रही आहे।